नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली का राऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्ताइन जी ख़ास ख़बरुनि ते। जुलाई महीने में महांगाई जी शरह 8% खां वधी वई। शुमारियात खाते महांगाई जे हवाले सां रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त टमाटा 82.4, बसर 32.5% महांगा थिया। गिहु 6.7, कुकिंग ऑयल 6.5% महांगो थियो। खंडु 5.8, पटाटा ऐं दाल चणा 4.89% महांगी थी। बेज़ा 24%, खीर गोश्त ऐं मखण 13% खां वधीक महांगा थिया। मुस्लिम लीग नून खे पंहिंजे पॉलिसियुनि जे करे नुक़सानु पहुतो आहे। शहबाज़ शरीफ़ माज़ी खे विसारे ॻाल्हियुनि जी मेज़ ते अचे। ॻाल्हियुनि जे लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। जेकॾहिं हू माज़ी खे विसारे ॻाल्हियूं करणु चाहे थो त इलेक्ट्रॉनिक मशीन सां बिस्मिल्लाह करे। अफ़गान सफ़ीर जे धीउ जी मुबैना अगवा वारे मामले जी जाच लाइ टीम पाकिस्तान ईंदी। मुल्क में वीज़ा खां सवाइ हज़ारे परॾेही तरसियल आहिनि। 1 महीने अंदरि ऑनलाइन वीज़ा लाइ अप्लाई कयो वञे, न त मुल्क छॾे ॾियो। करप्शन जे ख़ात्मे लाइ ऑनलाइन वीज़ा सिस्टम शुरू कयो आहे। चीनी शहरनि जी सिक्योरिटी लाइ समूरा इंतज़ाम कया आहिनि। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। फ्लोर मिल्स खे कणक जी कोटा जी विर्छ में अख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल वारो मामिलो। पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो गिरफ़्तारी खां अॻु सिंध हाई कोर्ट पहुची वियो। निसार खोड़े अबूरी ज़मानत लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। नैब सखर निसार खोड़ो खे 8 अगस्त ते इंक्वायरी लाइ तलब कयो आहे। ऐं मुल्क में कोरोना वायरस जी चौथी लहर। वायरस खे वधीक 40 मरीज़ फौतुनि जो अंगु 23,462 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4,858 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंगु 10,39,965 थी वियो। हेल ताईं 9,43,020 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब बि थी विया। कोरोना वायरस जी शरह 8.61% रही। हैदराबाद में वायरस जा 145 नवां केस ज़ाहिर। फौतुनि जो अंगु 458 थी वियो। हाकारी केसनि जी शरह 11% रिकॉर्ड। फाल केसनि जो अंगु 1,013 ताईं पहुची वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान लतीफ़ाबाद में सभ खां वधीक 55% केस रिपोर्ट थिया। This headline news is brought to you by मलखनी पकाएं, बेफिक्री से खाएं। टैंग बनाए बेहतर मुस्तकबिल रोजाना। अब पेश करते हैं 10 रुपए का साशे पैक ताकि आप बनाए मजेदार खाने। मैं तो घर लाता हूँ किंग टॉक्स। आप क्या लाते हैं? एम्प्लीगो।